पीर अमजद साईं में सच्चन मुर्शिदन वारा सब गुण आहिनि। ख़बरदार जो नालो इतरार तो थे। मां अदा अमजद जो कंध झुकाइण थी चाहियां, इन लाइ हर क़ीमत ॾियण लाइ तयारु आहियां। तूं त ॼाणी थो न त हीरे कंहिंजो तुखुम आहे। उनखे त इहो बि यादि न आहे त हीर का हुई। जॾहिं खां हू मां थियो हिन हवेली में आयूं आहिनि को न को मसलो थींदो ई आहे। दरवाज़ो खोलियो, मुड़ुस माण्हू औरतुनि ते हथ खणंदा छा? न खपे मूंखे इहा गादी, मां सभु कुझु छॾण लाइ तयारु आहियां पंहिंजे प्यार जे लाइ। हिन हवेली जे दर ते तूं हाणे पेर न रखी सघंदी। हाय हवेली